عن أبي ذر الغفاري رضي الله عنه عن النبي صلى الله عليه وسلم فيما روى عن الله تبارك وتعالى: يا عبادي إني حرمت الظلم على نفسي وجعلته بينكم محرما فلا تظالموا إلى آخر الحديث. अल्लाह सुब्हानहू व तआला पामनी मत इनाम एहसान कहें जो अल्लाह सुब्हानहू व तआला पाके मुसलमान बनाए। अल्लाह सुब्हानहू व तआला पाके इज्जत वाले बाने में शामिल कहें। इंसान ला करे दुनिया में इज्जत जो कोई सिर्फ दीन इस्लाम ईमान है तौहीद जो वजह से है। बाकी इंसान के कभी तरी चीज दुनिया के अंदर हासिल थी वजे इंसान दुनिया आखिरत में इज्जत हासिल न तो करे सके। इज्जत अल्लाह के दीन में, इज्जत अल्लाह की इताअत नेकिया में, जिल्लत अल्लाह की नाफरमानी में, जिल्लत रुसवाई अल्लाह सुब्हानहू व तआला की मासियत ए अल्लाह सुब्हानहू व तआला की दूरी अल्लाह सुब्हानहू व तआला का दूर थियण में है। अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी की अजीम हदीस है सही मुस्लिम जी वो मुनासिब समझो कि इंशाअल्लाह आज जे खुतबे के अंदर मुख्तसरन इन हदीस के थोड़ी तरीके से इन हदीस जो जायदो गिनो ने इन हदीस के अंदर अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो को चीज़ों बयान के वो चीज़ों अल्लाह सुब्हानहू व तआला की अजीम नेमतों ही पामत है पा अल्लाह जी उन्हीं नेमतन जा फायदो उठायूं था पर अल्लाह सुब्हानहू व तआला जो पा हक अदा रंदा कयूं। ये हदीस जो को रावी है अबू ज़र ग़िफ़ारी रज़ी अल्लाह तआला अन जलील क़द्र सहाबी हैं जे अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मते पंहिंजे जे कबीले में जा छेटा रहंदा हुआ अची ने इस्लाम कबूल कयो ऐं काबे जे अंदर अल्लाह सुब्हानहू व तआला जी सदा बुलंद के मुशरिकीन मक्का आपके तकलीफ पर पहुंचायो। ऐसी तरीके से इन सहाबी के ताल्लुक से ई पर मशहूर है जे ई दुनिया का बिल्कुल बेरगबत हुआ। दुनिया के अंदर दुनिया जी इन्हीं जे दिल के अंदर की लालच न हुई। हालांकि ई मामलो मिनी सहाबा इकराम जो उन्हीं के दुनिया से की मतलब न हो पर अबू ज़र ग़िफ़ारी रज़ी अल्लाह तआला अन्हु के ताल्लुक से खुसूसी तौर पर इन्हीं की सीरत है तारीख में पाके मिले तो कि इन्हीं के दुनिया से बिल्कुल लगाव न हो। एतरे ला करे एकड़ो मारू बयान करे तो जे एकड़ो मारू अबू ज़र ग़िफ़ारी रज़ी अल्लाह तआला अन्हु जे घर में दाखिल थियो तो घर के अंदर चंद चीज़ के अलावा कोई चीज नजर ना आई। एकड़ो पानी जो मशकीद हो सांदारी, एकड़ो जो है पानी पीते ला करे बर्तन, एकड़ो विछाए ला करे बिस्तर, इन्हीं चंद चीजें के अलावा कोई चीज नजर ना आई। तो न मारो अबू ज़र ग़िफ़ारी रज़ी अल्लाह तआला अन्हु के पूछा कहे अबू ज़र तो जे घर की जिंदगी दुनिया की जो जिंदगी है क्यों गुजरे थी तो जे घर के अंदर ही चंद चीजों आई इन्हीं के अलावा बे कोई चीज मौजूद नहीं। तो अबू ज़र ग़िफ़ारी रज़ी अल्लाह तआला अन्हु उनके जवाब देने जे मुझो ही घर नहीं मुझो बियो एकड़ो घर है आऊं जितरो पण दुनिया के अंदर मेहनत किया तो कमाइया तो जितरी पण जो कोशिश किया तो मुझो जितरो सामान जमा किया तो मरे उन्हीं घर बे घर कहलाई दिया तो बे घर से मुराद आखिरत हुई। जे मुंह जितरी पण मेहनत किया तो आखिरत जी घर ला करे किया तो उन्हें ला करे सामान जमा किया तो दुनिया की जिंदगी जी जो को है मुझे घर के अंदर जो को सामान लो ये दुनिया की जिंदगी गुजारे ला करे काफी है। तो अबू ज़र ग़िफ़ारी रज़ी अल्लाह तआला अन्हु बयान फरमाई था जे अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयान फरमायो ए अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम डायरेक्ट अल्लाह सुब्हानहू व तआला को रवायत किए था जे अल्लाह सुब्हानहू व तआला बयान फरमाए तो ये हदीस कुदसी है। हदीस कुदसी उन हदीस के आवाज़े जे गाल के अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम डायरेक्ट अल्लाह सुब्हानहू व तआला बयान किए जे अल्लाह तआला बयान फरमायो। तो अल्लाह सुब्हानहू व तआला इन हदीस के अंदर बयान फरमाए या इबादी इन्नी हर्रमतु ज़ुल्म अला नफ्सी वजअलतुहु बैनकुम मुहर्रमन फला तज़ालमू। ए मुझा बाना या इबादी से मुराद इंसान है जिन्नात है कुलात है दुनिया के अंदर सिर्फ ही पर मखलूकात है जेके अल्लाह सुब्हानहू व तआला पिंड जी इबादत इताअत जो हुक्म देने हैं ए पिंड जी नाफरमानी का रोके। तो अल्लाह सुब्हानहू व तआला खिताब करे जाए या इबादी ए मुझा बाना इन्नी हर्रमतु ज़ुल्म अला नफ्सी मु ज़ुल्म के मुझे नफ्स मते पर हराम करे छड़ियो है। यानी अल्लाह सुब्हानहू व तआला जो को दुनिया जो खालिक मालिक हर चीज मते कादिर है हर जर्रे जो मालिक ई
अल्लाह सुब्हानहू व तआला खुद पिंड जे ताल्लुक से बयान फरमाए तो जे जुल्म के मुंह पिंडला करे पण जायज नहीं रखियो। जुल्म जूं बेग किस्मों आई मिड़ी गुनाह जेतरा आई ई मिड़े जुल्म गुनाह जेतरा आई ई मिड़े जुल्म गुनाह मिजा मिड़ी कना वडो जो को जुल्म है वो शिरक है जे इंसान अल्लाह जी इबादत में कंहिंखे शरीक न करे। इन जे अलावा जे करे इंसान को पण नाफरमानी करे तो त इंसान हिकड़ो जुल्म ई है जे इंसान पंहिंजे नफ्स मथे जुल्म करे यानी गुनाह करे पिंड के गुनहगार बनाए ई जुल्म है। अहिड़ी तरीक़े से जुल्म जी हिकड़ी किस्म ई पण है जे माण्हू ॿिए नफ्स मथे जुल्म करे त ॿिए नफ्स मथे जुल्म करण ई मोटो वधारे ख़तरनाक है। खुदा त अल्लाह सुब्हानहू व तआला पिंड नफ्स मथे जुल्म करे जी इजाजत नहीं ॾिने त ॿिए नफ्स मथे जुल्म करण ई त मोटो वधारे ख़तरनाक है। ने इल्म में पण कई अक़साम आहिनि हिकड़ी किस्म ई है जे कंहिंजी जान मथे जुल्म करणो हैं कंहिंजी जान मथे जुल्म करणो जान मथे जुल्म करे जी पर कई किस्मों आहिनि। मिसाल जे तौर पर कंहिंखे कत्ल करे वञो मिसाल जे तौर पर कंहिंखे मारणो कंहिंखे पिटणो मिसाल जे तौर पर कंहिंजी इज्जत मथे हमलो करणो हैं कंहिंजो माल कब्जो करणो ई मिड़े जुल्म है। कंहिंजी ज़मीन मथे कब्जो करणो हैं कंहिंजी को पण दुनिया जी जो को कीमती चीज है इन मथे दादागिरी करे कब्जो करणो ई मिड़े जुल्म है। इनके अल्लाह सुब्हानहू व तआला हराम करें तो अल्लाह ताला फरमाए वजअलतुहु बैनकुम मुहर्रमन फला तज़ालमू मुंह जुल्म के पिंड जी जात ला करे पण जायज नहीं रखियो मुंह पिंड मथे पण हराम क्यों है ए आ मथे पण ई हराम कयो है। हां अल्लाह सुब्हानहू व तआला फरमाए वजअलतुहु बैनकुम मुहर्रमन इन जुल्म के मुंह आ जे दरमियान हराम करे छडियो वरी बेफिर अल्लाह सुब्हानहू व तआला ताकीद के तौर पर चए फला तज़ालमू ऐं क़यामत जुल्म न करे क़यामत जुल्म न कयो। जुल्म चाहे कंहिंखे कत्ल करण वे जुल्म चाहे कंहिंखे हथ से तकलीफ ॾियण वे जुल्म चाहे जुबान जी ज़रिए से पर जुल्म है जे इंसान कंहिंजी गिला गीबत करे कंहिंखे खतरनाक अल्फाज से कंहिंखे जुबान के जरिए से गाली दे ई पर जुल्म है। कन के जरिए से पर इंसान जुल्म करे तो ये बुराई जो गाली छोड़े हैं गायना काफियों छोड़े ई पर जुल्म है। जुल्म जो जितनी किस्मों अल्लाह सुब्हानहू व तआला बड़े हराम कहे ने पा गौर कयूं ये अल्लाह सुब्हानहू व तआला पाके खिताब कहें जे ए मुझा बंदा है मुझा बाना ने पा अल्लाह सुब्हानहू व तआला इतनो प्यार है मोहब्बत से पाके खिताब करे पाके अल्लाह सुब्हानहू व तआला मुखातब करे ने बाकी हुक्म दे तो जे आई जुल्म का बाज अची वेंदो पर आज पांच शायद के को मारू पाने गोठ जे अंदर बचल वे जो को क़यामत जुल्म न कयो घणे जुल्म जी किस्मों हिकड़ी जुल्म जी किस्म इन ताल्लुक से कई साल पहिरीं मो बड़ो दर्स में शायद या जुमे जो खुतबो बन ॾिनो जेके विरासत जो जुल्म है यानी विरासत अल्लाह सुब्हानहू व तआला हिकिड़ो कानून बनाए ज़माना जाहिलियत जे अंदर हिकिड़ो मसलो इहो जे माण्हू हिकिड़ो कईंदा हुआ बाहि में जा जेको ताक़तवर भाउ हूंदो उहो सॼे मां पंहिंजे माल मथे उनजी ज़मीन मथे कब्ज़ो करे गिनंदो ऐं निजे भाई भेण के किन ॾींदो खास तौर से औरत के की पण पेदी जायदाद में जा देने में की पण की न थींदो। हालांकि आगे खबर है जे करें बा शरीयत मते सब विरासत जे ताल्लुक से समूरो बा अमल नथा कयूं हालांकि जे करें हिकिड़ो वालिद चाहे सुई पण छॾे कोला न वञे उहो सुई पण सॼी औलाद जे दरमियान उनखे विकिणी उनखे सॼी औलाद जे दरमियान तक़सीम करणु ज़रूरी है। जे करे बा विराईंदासीं की न त ई ज़ुल्म है त ई घोड़ा ई ज़ुल्म ऐं अल्लाह सुब्हानहू व तआला सूरत निसा जी आयत नंबर 11-12 के अंदर तफसीली तौर पर विरासत जा मसला बयान करें। अल्लाह सुब्हानहू व तआला बयान करें जे पुत्र जो कहिड़ो हिस्सो है धीअ जो कहिड़ो हिस्सो है घरवारीअ जो कहिड़ो हिस्सो है अल्लाह सुब्हानहू व तआला बयान करें बयान करे ने अल्लाह सुब्हानहू व तआला पोइ चएं वमन युतिइल्लाह व रसूलहू युदखिलहु जन्नातिन तजरी मिन तहतिहा अन-नार खालिदीन फीहा जे इनी अल्लाह सुब्हानहू व तआला जो विरासत जा अहकाम जारी करें इनी मते जो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी इताअत कईंदो उनके अल्लाह सुब्हानहू व तआला जन्नत में दाखिल कईंदो जो हमेशगी वारो घर है। ऐं पोइ अल्लाह सुब्हानहू व तआला फरमाए वमन यअसिल्लाह व रसूलहू व यतअद्द हुदूदहू युदखिलहु नारन खालिदन फीहा
ऐं जेको इन विरासत जे मसाइल में अल्लाह जे बनल कानून में अल्लाह जे रसूल जी नाफरमानी कई थो त अल्लाह ताला उनखे हमेशा लाइ करे जहन्नम में दाख़िल करे छॾींदो। अॼु त जंहिंजे ज़मीन ते नालो आहे, जंहिं बाबण जो ॿिए बाबण जो हक़ ॾेज नथो, पूछे तो नालो मुंहिंजो, तूं हुनजो के वारिसी न, ई जहन्नम जी बाहि पाण बेडला करे तयार कयूं था। ये दुनिया जी 60-70 साल जी ज़िंदगी पाण गुज़ारे वेंदासीं, इन मदद पंहिंजी औलाद जो को गुज़र बसर कई थी, पर अल्लाह वटि पाण जेकॾहिं भाउ जो ऐं भेण जो हक़ मारियो आहे त अल्लाह वटि कोन जवाब ॾींदासीं। ई हक़ अल्लाह ताला मुक़रर कयईं हर औलाद जे ताल्लुक़ सां। पाण ॾिसो था जंहिंजे नाले ते खेत आहे उन मथे कर्ज़ो करे वेठो आहे, जंहिंखे घर मापे जो बनाई मिली हो उन मथे कर्ज़ो करे वेठो आहे। ई बड़ा गलत है। जेकॾहिं वालिदैन मामूली से मामूली रस्सी पण छॾे वञे त उहा रस्सी पण औलाद जे दरमियान शरीयत जे एतबार से तक़सीम थींदी। ई इस्लामी कानून है। पाण ख़ाली नाले से जेको है पाण जर रूह अमुक माण्हू अहिड़ा आहिनि, पाण अल्लाह जे रसूल जी ॻाल्हि बयान कई त रूए पिया, पाण पारां निकिरे त वरी ज़ुबान जो ग़लति इस्तेमालु, पारां निकिरे त वरी ॿिए मथे ज़ुल्म, पारां निकिरे त वरी भेण खे गारी, भाउ खे गारी। ये शरीयत ईअं पाण जन्नत हासिल कीअं करे सघंदासीं? अल्लाह सुब्हानहू व तआला पंहिंजे जे हक़ में जेकॾहिं पाण कोताही कई त अल्लाह ताला माफ़ करे छॾींदो, पर जेकॾहिं पाण बंदे जे हक़ में ने ख़ुसूसी तौर पर भाउ ऐं भेण जो जेको मिली करे न वधारे हक़ है, इन में पाण कोताही कींदासीं ने पाण ई सम्झो जे आउं त नमाज़ी आहियां, आउं त बरोबर आहियां, त कामयाब पार्टी न थी सघंदासीं। भले नालो तो जोड़ो पर मेरी भाई भेण जो इन में हक़ है, तोखे तक़सीम करणु, उन जा नाला चढ़ाइण, तुंहिंजी ज़िंदगी अल्लाह सुब्हानहू तआला तोखे ॾिने, तुंहिंजी ज़िमेदारी है जे तूं दुनिया में रवानो थिए तूं ई चीज हक़ अदा करे वञे। जेकॾहिं तो ई अदा नहीं करे त तूं नाकाम थीने। ऐं पंहिंजे इलाके में घणे मसइला थिया आहिनि जे अल्लाह सुब्हानहू तआला पाण ते हिकिड़ी नेमत कई ने नेमत जे साथ पाण अल्लाह जी नाफरमानी मुबतला थिया। घणे ज़मीन जे अंदर लाइट इलेक्ट्रिशियन जा थमला आया जंहिंजो नालो है उ बाप बड़े पैसा खाई वेठो है। तंहिं भाई भेण जो कीअं हक़ न आहे? ई ज़ुल्म है। अल्लाह ताला हमते हराम के हिकिड़ो रुपयो बि ॿिए कंहिंजो खाइण हराम है। ऐं सम्झो था बस हज़ी दुनिया में जेको आहे पैसा खाई इस्तेमाल करे ने हलिया वेंदासीं न, अल्लाह सुब्हानहू तआला वटि जवाब ॾियणो पवंदो इन हर पाई जो। एतिरे लाइ करे ये दुनिया जी ज़िंदगी में मस्त न थियो, ऐं पैसो हितां ई ख़त्म थी वेंदो। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए जे ऐं चओ था मुंहिंजो माल मुंहिंजी जायदाद आंजो माल उहो है जेको अल्लाह जे रस्ते में ख़र्च कया, ॿियो जेको खाधा वापराया औलाद मथे ख़र्च कई बड़े फना थी वियो। इन जो कीअं न एतिरे लाइ करे धुजो अल्लाह ताला सुब्हानहू तआला वटि, खौफ़ कयो अल्लाह सुब्हानहू तआला, भाई भेण जा हक़ अदा कयो ने। जेकॾहिं को वालिदैन पंहिंजी औलाद मथे ज़ुल्म, औलाद खपे अहिड़ी वे, चाहे नाफरमान वे चाहे नेक वे, अल्लाह ताला आंजी ज़मीन में आंजी जायदाद में उनजो हक़ रखे आगे ॾियणु ज़रूरी है। हिकिड़े पुत्र खे ऐश कराइए पिया, ॿिए मथे ज़ुल्म कइए पिया, कीअं कामयाब थींदासीं? ॿिए मथे ज़ुल्म, ॿिए माण्हू मथे औलाद ज़ुल्म कर हराम है ने पंहिंजी सॻी औलाद मथे ज़ुल्म करण जी कोई जाए? ये अल्लाह सुब्हानहू तआला के अमानत ने, इन अमानत जे ताल्लुक से अल्लाह सुब्हानहू तआला के क़यामत जो ॾींहुं पुछंदो। ऐं ईअं न त ख़ाली सोरो को ॿाहिरि निकिरो त कीअं न, ये आऊं आके सिर्फ इतने ला बयान किया तुझे पंहिंजी आखिरत के बचायो ऐं फिक्र कयो। अल्लाह सुब्हानहू तआला बाक़ी जेको अल्लाह सुब्हानहू तआला कानून दसे उन कानून मथे अमल कयो, न का पंहिंजी आखिरत जी ज़िंदगी जंहिं ज़िंदगी जो पहिलो ॾींहुं 50,000 वरनि जो हूंदो। अल्लाह सुब्हानहू तआला क़ुरान में फरमाए कान मिक़दारुहु 50,000 सना, जे पहिलो जो ॾींहुं 50,000 वरनि जो ॾींहुं हूंदो। अॼु हिकिड़े माण्हू खे 2 ॾींहं ॾुख पुॼे थो त हू चए थो आउं फांसी खणी कंदुसि, आउं पाई कंदो। अॼु पंहिंजे इलाके में आम थी वई है बुराई, जी छोड़े में अचे थो जी नंढा बच्चा माइत्र के पंहिंजी आरज़ू पूरी न करे ते ई चवंदा आउं फाई खणी कंदुसि। ये पंहिंजी जहालत है। पर औलाद की तरबियत नहीं ॾिनी, औलाद के इल्म नहीं हासिल करायो, एतिरे लाइ करे अॼु पंहिंजी औलाद जेको हराम ॻाल्हि थी औलाद पंहिंजी ज़ुबान मथे कढे थी। नंढो बच्चो जंहिंखे कीअं ख़बर न आहे उहो पण चए थो आउं फाई खणी कंदुसि। कोला तो पाण औलाद की दीनी तरबियत नहीं ॾिनी, उनखे दीन नहीं सिखायो, अल्लाह जे रसूल जा अहकाम नहीं सिखाया, एतिरे लाइ करे पंहिंजी औलाद एतिरी ग़लति ॻाल्हि करे थो। न माण्हू सोचे थो जे वाह मूंखे तकलीफ़ आई हाँ खत्म करेगी ना,
ई तक दुनिया जी तकलीफ वटा बर्दाश्त नथी थिए, कबर जी तकलीफ तो के बर्दाश्त कई ने। अमुक मानो जो तो ये अकीदो है जे आयो मरी गया थी खत्म, को डॉक्टर खत्म ना। असल चीज तो कोई मरी वेला तैयारी शुरू थी आ रही है। कबर जे अंदर कबर जो फितनो, मुनकर नकीर जा सवाल, कबर जो अजाब, ई मेरा चीजू केर गई दो। जो को कबर जे अजाब जो, कबर जे फितने जो इनकार करे तो वो काफिर है, वो मुसलमान ना है। जे मारो जो ये अकीदो है जे बस मौत अची कोठिया किए नहीं तो वो मारो काफिर है, वो मुसलमान ना है। बोला था असल जिंदगी जो को है वो आखिरत कबर वाले पर जिंदगी शुरू थी थी। इतने ला करे हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन जरे कबर के ॾिसंदा तो ज़ारो क़तार रोंदा हुआ, एतिरो रोंदा हुआ ते ॾाढ़ी मुबारक मुंहिंजा लोक किरी मिटीअ मथे मिटीअ खे गीली करे विझंदा हुआ। तर पुछी में अची थो, ए उस्मान, ए मोमिन जा अमीर, तो साम्हूं आखिरत जो तज़किरो थिए थो, जन्नत जहन्नम जो तज़किरो थिए थो, तूं एतिरो नथो रोए, कबर के ॾिसे थो त एतिरो कीअं रोए थो। त उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु बयान फरमाए जे कबर आखिरत जी पहली मंजिल है, जे करे आऊं हिन मंजिल में कामयाब थियो तो बेयो मरे मंजिलूं मुखरा आसान है। जे करे हीअ मंजिल मुंहिंजी कबर जी पहली सीढ़ी जे करे मुश्किल थी वई त आऊं को मुंहिंजी बेयो कबर का पुठिया जो को ॿिया मरल आई त मूंखे मुश्किल है। ई जब तो उस्मान ही हिकिड़े पंहिंजे गुलाम के पामर में के जुल्म कयूं था, पंहिंजा बच्चा पर ॿिए वते जुल्म कयूं था, जॾहिं ग़रीब आलू खड़ी अचे त मुगो पा ग़रीब के तड़े कढी छड़ियो। सुनो हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ताल्लुक से, हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु जे कन मथे तन के तो मामूली वस्तु वेती, तन कन मथे पियो गुलाम की मामूली नाफरमानी के हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु तन जे जरिए से उनके की मामूली सजा देने तन है। पर हरी गने पुठिया पुछता हो जे उस्मान तो जुल्म करे, गुलाम मते तो जुल्म करे, कयामत जो दी तू करो अल्लाह की मुंह दिखाई ने। गुलाम पाछो आयो चए ए गुलाम दंडू पाछो लगे लकड़ी पाछी ने जे मुंह तो के जितरी है उन तो वधारे मुके अड़ीगन आ कयामत जो दी तो के इन बदरो की न दे सकदो। आई पांचो बच्चों में मत जुल्म झुको तो पावर वालो है उन जो बच्चा दे बच्चे मत में जुल्म कई है, पेंजी इज्जत मत हम लोग कई है। मुझे बा आओ आके टारगेट न तो गया मुके हाजी आखिरत की दीन की फिक्र है, इतना करे आके आम पैगाम दिया तो ई कहना करे खास नहीं बा में जो ही हाल है जे झुको बरू को आई दे मते जुल्म करे तो सही जुल्म का बाद अची जो अल्लाह जुल्म पिंड जे नफ्स मते हराम कए तो पा न को पिंड जे नफ्स मते जुल्म कयूं न को बे मते जुल्म कयूं। अल्लाह सुब्हानो ताला पाके इन खतरनाक गाल खना अल्लाह सुब्हानो ताला पाके अल्लाह सुब्हानो ताला पाजी हिफाजत फरमाए। एरी तरीके से जो को पा जुल्म क्यों है पिंड जे भाए भेणे मथे हैं ई पर इन जुल्म का पर बाद अची नो ही मामूली पैसा ही मामूली क्षेत्र जमीन ई बाकी के कम किया जेदी अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की हदीस ना गणे भला सुहावना पर अमल न ताके युबा ताकि ये दुनिया की जमीन बाके वदारे प्यारी है, दुनिया जो क्षेत्र बाके वदारे प्यारो है। अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए जे कने के मालूआ केंजी जमीन खाली एकड़ो बैच एकड़ी ई जो को हाथ है एकड़ो हाथ के जे कने बे के मिस्कीन जी जमीन वते करो कए तो अल्लाह सुब्हानो व तआला कयामत जो दी सते जमीन जो हार पहना उन जे गले में विझंदो। खड़ी सगंदा है करो बा आया में तो जलो तो कया बे जी जमीन मते कब्जा कया बे मिस्कीन मते जुल्म ये अल्लाह सुब्हानो व जुल्म का बाद अची जो अल्लाह सुब्हानो व तआला हराम कए ए भाई अल्लाह सुब्हानो व तआला इन पुठिया अल्लाह सुब्हानो व तआला एकड़ी अहम चीज की तरफ मांगे मुखातब करे दे तो या इबादी कुल्लुकुम दाल्लुन इल्ला मन हदैतुहु फस्तहदूनी अहदिकुम। ए मुझे बाना आई मरे गुमरावा मो आके हिदायत देनी आई मरे गुमरावा मो आके हिदायत देनी मु वटाई हिदायत तलब करो। एकड़ो गुनहगार है तो वही न समझे जाओ अल्लाह जो नाफरमानिया अल्लाह जी तारीफ किए गुनाह का माफी करे अल्लाह वट हिदायत तलब करे अल्लाह उनके पर नमाजी बना छींदो अल्लाह उनके पर नेक बना छींदो। गुनाह का हिदायत के समय मारू जे समय नहीं उन अल्लाह सुब्हानो ताला जे समय ऊ चाहे तो फाजिर से फाजिर के नेक बना छड़े, ऊ चाहे तो नेक से नेक के बदतर गरीब बना छड़े तो अल्लाह सुब्हानो ताला वट किरी तो अल्लाह वट हिदायत तलब कयो पांच दुआऊं नता कयूं अल्लाह वटा मंगो नता हालांकि पाके मिली कना वधारे जो चीज की जरूरत है वो को है वो हिदायत है।
त अल्लाह सुभान व तआला ई बी नेमतुनि जो ज़िक्र कयईं जेको नेमतूं दीन जूं हुयूं हैं। इन जे बाद अल्लाह सुभान व तआला बे अहिड़ी नेमत जो ज़िक्र कयईं जहिड़ी नेमत के पाण लाइ करे ज़रूरी जंहिंखां पाण ॾींहुं राति फ़ाइदो उठायूं था। पहिरीं नेमत अल्लाह सुभान व तआला फरमाइनि या इबादी कुल्लुकुम जाइउन इल्ला मन अतअमतुहु फस्ततइमूनी उतइमुकुम। ए मुंहिंजा बाना ऐं मरे बुखे आहियो सिवाय उनखे जेके आऊं खाधो खारायां मूं वटां रिज़्क़ तलब कयो खाधो मंगो आऊं खे खाराईंदुसि। अॼु अगरि माण्हू जंहिंजे अक़ीदे जे अंदरि खलल आहे उहो इहो सम्झे थो मूं जेतिरो जमा कयो ई मुंहिंजो कमाल आहे। न, तोखां वधारे ॿियो माण्हू महिनत करे थो, तोखां वधारे ॿियो माण्हू पसीना बहाए थो, पर अल्लाह उनखे एतिरो न ई ॾिने तोखे ॾिने त तूं उन नेमत जो सही इस्तेमाल कर, उन नेमत के अल्लाह जे दीन में खर्च कर, उन नेमत के अल्लाह सुभान तआला जे रास्ते में खर्च कर त अल्लाह तुंहिंजे माल में बरकत विझंदो। ऐं ॿियो जेको माण्हू महिनत करे थो जेकॾहिं हुनजे रिज़्क़ में कमी आहे त हू परेशान न थिए। रिज़्क़ ॾिने वारो अल्लाह आहे, अल्लाह वटि तलब करे ऐं अल्लाह वटि ई मंगे ॾे अल्लाह या त मुंहिंजे रिज़्क़ में ज़ियादती फरमा या त अल्लाह जेको तो मूंखे रिज़्क़ ॾिने हिन रिज़्क़ जे अंदरि बरकत फरमा। सलफ़ सालिहीन में हिकिड़ो माण्हू अल्लाह ताला वटि दुआ कयईं पे दुआ कंदे कंदे अल्लाह सुभान व तआला वटि दुआ कयईं ए अल्लाह मूंखे जेतिरो ॾिने हिन में बरकत नाज़िल फरमा, ए अल्लाह मूंखे तो जेतिरो ॾिने हिन में बरकत नाज़िल फरमा। त ॿिए हिकिड़े माण्हू हुन जी दुआ सोए त चए थो अल्लाह ताला वटि ई ॻोल्हा थो मंगे ॾे अल्लाह मूंखे अञा वधारे ॾे। फिर हुन चयईं वधारे त जॻहि वटि आहे पर असल बरकत है अल्लाह मूंखे जेको ॾिने इन में जेकॾहिं अल्लाह मूंखे बरकत विझी ॾे त मूं लाइ करे ईद काफ़ी है। वो अल्लाह सुभान व तआला ॿई नेमत जो ज़िक्र कयईं या इबादी कुल्लुकुम आरिन इल्ला मन कसौतुहु फस्तक्सूनी अक्सुकुम। ए मुंहिंजा बाना ऐं मरे नंगा आहियो ऐं मरे नंगा हुआ सिवाय उन्ही के जंहिंखे मूं कपिड़ो पहिरायो त मूं वटां ई लिबास तलब कयो आऊं आंखे पहिराईंदुसि। ऐं खाली ई लिबास अल्लाह जी केतिरी नेमत है इन में गौर कयो जे अॼु अल्लाह सुभान व तआला पाण वटां लिबास जटे के ॾे त पाण कंहिंखे मुंहुं ॾेखारण जे क़ाबिल रहंदासीं। जेकॾहिं अल्लाह सुभान व तआला ई लिबास जी नेमत जी कपिड़ा पाण वटां जटे के ॾे त करो पाण पंहिंजे के पण ॾिसण न घुरंदासीं पाण खे हया ऐं शर्म अची थी त ही लिबास पण अल्लाह जी नेमत है। इन नेमत में फ़ाइदो कढो गिनो था त अल्लाह जो हक़ पण अदा कयो त अल्लाह जो हक़ पण अदा कयो त अल्लाह सुभान व तआला ई ॿी नेमतनि जो ज़िक्र कयईं जेको नेमतूं इंसान लाइ करे ज़रूरी। इन जे बाद अल्लाह सुभान व तआला बयान फरमाए या इबादी इन्नकुम तुख्तिऊन बिल्लैलि वन्नहार व अना अग़फिरु ज़ुनूब जमीअहा फस्तग़फिरूनी अग़फिर लकुम। ए मुंहिंजा बाना ऐं ख़ताकार आहियो ऐं गुनहगार आहियो ऐं ॾींहुं राति मुंहिंजी नाफ़रमानी कयो था ऐं ॾींहुं राति मूं वटि पंहिंजी नफ़्स मथे ज़ुल्म कयो था फस्तग़फिरूनी मूं वटां माफ़ी मंगो आउं माफ़ करे वारो ई। अॼु पंहिंजी हिकिड़ी बुरी आदत इहा पण आहे कि पाण गुनाह का माफ़ी तलब नथा कयूं। गुनाह कयूं पिया माफ़ी तौबा जो कोई ठिकानो ज नाहे। हालांकि मोमिन जेको है अनस रज़ी अल्लाह तआला नो बयान फरमाइए था जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में हैं असीं के मामूली सी बुराई के पण एतिरो समझंदा हुआसीं जेकॾहिं हिकिड़ो माण्हू के वॾे टूगर वटि वेठो आहे हैं यानी साहबा इकराम निढी बुराई कंदा हुआ मामूली से मामूली त इन खे एतिरो दब थींदो हो जे असीं के वॾे टूगर वटि लाहियूं जे असां ई कयो त ही टूगर असां मथे किरी पवंदो असीं हलाक थी वेंदासीं ने जे ऐं आजे अॼु ई गुनाह कयो था ऐं गुनाह आजे अखी में हिकिड़े वार जे नज़दीक मामूली वेठो। हालांकि अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में असीं हिनखे ख़तरनाक सम्झंदा हुआसीं त गुनहगार इंसान अल्लाह वटि किरी पए अल्लाह वटि रोए अल्लाह माफ़ करे वारो आहे। अहिड़ी तरीक़े सां ॿई हिकिड़ी ख़ासि गुज़ारिश जेको खपे थो गुनहगार हुए जेकॾहिं हू अल्लाह सुभान व तआला जी वात मथे अची वञे त हुनखे ताना न ॾियो। पंहिंजी क़ौम जो हिकिड़ो ई पण दस्तूर है हिकिड़ो गुनहगार वीचारो तौबा करे अल्लाह जे नज़दीक ओॾो थी त हुनखे ताना ॾिए जे हा आयो है न अल्लाह गफूर रहीम है। अल्लाह तो 100 कत्ल करे वाले के माफ़ करें। अल्लाह सुभान व तआला त शिरक के पर माफ़ करे तो जेकॾहिं को बंदो अल्लाह जे नज़दीक पाछो वरी अचे त हुनखे ताना न ॾियो। जेकॾहिं आजे हिकिड़े ताने जी वजह सां हुन मस्जिद छॾे ॾिने या अल्लाह हिकिड़े सचे कलाक जे दूर थी वियो त आई पिंड जी इबादत जी फिक्र कयो एतिरे लाइ करे कंहिंखे पण तानो न ॾियणो। जेको माण्हू अल्लाह जो गुनहगार है अल्लाह वटि पाछो वरी आयो है अल्लाह हुन खां ख़ुशि थियो है अल्लाह हुनखे
कबूल करें इतने ना करे अल्लाह उनके तौफीक देने उनके ताना न दियो बल्कि उनके बशारत दियो उनके यही खासे अल्फाज में जो इस्तेमाल कयो तो वो मारू अच्छे तो वो मस्जिद में खुश थिए अज पांदे जो को यार नमाजी रहा नी जो एड़ो हाल है जे करे को अजनबी मारू जो को नमाज तो पढ़े वो मस्जिद में डरी अचे तो उनके एड़ी तिरछी नजर से अकीद नारी है जो वो मारू बेचारो अल्लाह के घर में शर्म से झुकी है उनके शर्म अचे जाओ कित बजी आयो या मुजा अजीज भाई माइदा हया कयो अल्लाह सुब्हानहु व तआला शर्म कयो वो अल्लाह के घर में आयो है आई उन जो मोहब्बत से इस्तेमाल कयो जो बेफेरा पर खुशी से अचे वो अल्लाह सुब्हानहु व तआला के घर में आयो आजे घर में नहीं आयो इतने ना करे तो दिल तंग न कयो उन जो इस्तेमाल कयो वो अल्लाह सुब्हानहु व तआला बयान फरमाए या इबादी इन्नकुम लन तबलुगु ضري فتضروني ولن तबलुगु नफई फतनफऊनी ए मुझे बाना आई खपे तरी मुके नुकसान पहुंचाए दी कोशिश कयो मुके की नुकसान की न बजाय देंगा नफो पहुंचाए दी कोशिश कयो तो मुके की पर नफो कर बजाय की न सकदा टाइम थी है और सिर्फ हदीस जो तर्जुमा मुकम्मल किया दो वो अल्लाह सुब्हानहु व तआला बयान फरमाए या इबादी लौ अन्ना अव्वलकुम व आखिरकुम व इंसकुम व जिन्नकुम कानू अला अत्qa qalbi रजुल वाहिद मिनकुम मा ज़ाद ذلك फी मुल्की शया ए मुझा बाना जे करे आजा पहला है अगला पुटला जे तमाम जिन्नात इंसान कयामत सूदिया जेतरा आया जेतरा अकीदा ई मणे जमा थी वने ए मणे एकड़े एकदम पाक दिल थी वने मिनी मरे अल्लाह का दिल वाला थी वने ते पर अल्लाह जी बादशाहत में की पण ज्यादती की न थींदी अल्लाह जी जो को शान है वो उतरी रहंदी इन में की ज्यादती की न थींदी कोला त अल्लाह इज्जत ऐं जलाल वारो है अल्लाह किबरियाई वारो है मरे नेक थी वने ते पर अल्लाह जी बादशाहत में अल्लाह जी इज्जत ऐं जलालत में की ज्यादती नहीं थेरी वाली वो अल्लाह सुब्हानहु व तआला बयान फरमाए ये मुझे बाना आंदा जितना अगला पुटला इंसान जिन्नात कयामत सूदिया जितना अचे वाला आदम अता करे कयामत सूदिया मरे एकदम खलील बदतर थी वने एड़ा थी ने जमीन मते मिली कना खलील इंसान जो को जो दिल है मिली जा दिल एड़ा नापाक थी वने ते पर अल्लाह जी शान में की कमी नहीं थी वाली ते पर अल्लाह जी बादशाह में की कमी अचे वाली नहीं वो अल्लाह सुब्हानहु व तआला बयान फरमाए या इबादी लौ अन्न अव्वलकुम व आखिरकुम व इंसकुम व जिन्नकुम कामू फी सईद वाहिद फसअलूनी जे आंदा ए मुझे बाना आंदा जितरा पहला ए कोठिया वाला इंसान है जिन्नात कयामत सूदी जितरा अचे वाला नहीं मरे एकड़े मैदान के अंदर जमा थी वने फसअलूनी फअतैतु कुल्ल इंसान मसअलता मरे बेरा थी हत करी अल्लाह वट मरे बंदे जी जरूरत मांगे हर इंसान की अलग अलग जरूरत है हर इंसान की अलग अलग तकलीफ है मरे लकड़े मैदान के अंदर जमा थी करे अल्लाह वट मांगे अल्लाह मेरी जी जरूरत है सवाल हर इंसान की अलग ख्वाहिश है हर इंसान की अलग जरूरत है अल्लाह आ मेरी जी जरूरत पूरी करे शरे ते पर अल्लाह जी बादशाह के अंदर की कमी की न देती मा नक़स ज़ालिका मिम्मा इंदी इल्ला कमा यनक़ुसुल मिख़यत इज़ा उदख़िल अल-बहर अल्लाह ताला फरमाए ये मुझी बादशाहत में इतनी पर कमी की न थींदी जेतरी समंदर के अंदर समंदर के अंदर सुई दाखिल कई वने ए सुई पाछी कढी वने तो समंदर के पानी में कमी थींदी अल्लाह जी समंदर जी पानी में तो कमी थींदी पर अल्लाह मिली के नहीं रहे ते पर अल्लाह जी जो को बादशाहत में उतरी पर कमी की न थींदी जो को सुई में समंदर जो पानी अचे तो उतरी पर कमी की न थींदी वो बई आखिरी गाल जो को मेरी कहना अहम है आज पर अमल कयूं था नेकी कयूं था गुनाह कयूं था पाके की फिक्र नहीं मारू सोचल हेते कयो जेकी वो देखो वेंदो अल्लाह सुब्हानहु व तआला बयान फरमाए या इबादी इन्नमा हिय अअमालुकुम उहसीहा लकुम थुम्मा उवफ़ीकुम इय्याहा ए मुझा बाना ही आजा अमल रहा आजे इनी अमल के आऊं गड़ियां पियो आओ इनी अमल के लिखा पियो फरिश्ते के जरिए से लिखारियां पियो इन्नमा हिय अअमालुकुम उहसीहा लकुम आओ आजे इनी अमल के गणे गणे शुमार करे रखा पियो थुम्मा उवफ़ीकुम इय्याहा वो आके इनी अमल जो पूरो पूरो बदलो मिलंदो क्या नेकी करे वारे जी नेकीअ में की कमी की न थींदी बुराई करण वारे जी बुराई में की ज्यादती की न थींदी हाँ अल्लाह चाहे ते नेक
नेकीअ वारे जा दर्जा बुलंद करे छॾे, पर अल्लाह सुब्हानहु व तआला जंहिं जेतिरी बुराई कई आहे उनखे ओतिरी सज़ा ॾींदो, उन मथे ज़ुल्म कीअं कंदो। तो अल्लाह ताला फरमाए वो मरे जो चीज करे है शुमार करे रखी है, खुम वफीकुम इय्याहा, वो आके हर चीज जो हर नेकी जो हर बुराई जो पूरो पूरो बदलो आके मिलंदो। फमन वजद खैरन फलयहमदिल्लाह, जे कने आई आजे इन जिंदगी जे अमल जे अंदर खैर पायो, नेकी पायो त अल्लाह जी तारीफ कयो, अल्लाह जो शुक्र अदा कयो। वमन वजद गैर ज़ालिक फला यलूमन इल्ला नफ्सा, जे कने नेकी जे अलावा ॿई चीज पायो यानी गुनाह बुराई ज़ुल्म पायो त पिंड जे नफ्स के मुलामत कयो। आजे इन नफ्स आके दुनिया जे अंदर गुमराह करे ने आज पिंड जे नफ्स मते ऐं ॿिए मते ज़ुल्म न करे, हिन आजे नफ्स तैयार करें ताईं सिर्फ पिंड जे नफ्स मते मुलामत कया। ये हदीस इंतहाई अजीम हदीस है। इन हदीस मते कई खुतबा ऐं कई दर्स थी सघे था, पर खुतबे जो वक्त इंतहाई मुख्तसर वे तो इधर ला कर ये हदीस जो सिर्फ तर्जुमो का मुकम्मल कयो है। अल्लाह ताला वर दुआ है, ए अल्लाह ताला इन हदीस के अंदर जो को तो अहकाम बयान थिया, ए अल्लाह इन मते अमल करने जी असां के तौफीक नसीब फरमा। ए अल्लाह सुब्हानहु ताला असी मासियत ऐं नाफरमानी जी जिंदगी के अंदर मुब्तला आहियूं, ए अल्लाह तू असां के इताअत जी तरफ खणी अच। ए अल्लाह सुब्हानहु ताला असां जा पीठ गुनाह ऐं बुराई जे वजह से बोझल थी विया आहिनि, वज़नी थी विया आहिनि। ए अल्लाह तौबा व इस्तिग़फ़ार जे ज़रिए से असांजे जिस्म खे हल्का फरमा। ए अल्लाह सुब्हानहु ताला असांजी दिली जे अंदर बुग़्ज़ ऐं कीनू ऐं हसद ऐं अदावत ऐं दुश्मनी छेड़ो करे वई है। ए अल्लाह असांजी दिली में जा तू बुग़्ज़ ऐं कीनू ऐं हसद जो कोई अल्लाह सुब्हानहु ताला कढी छॾ। असां मिली के हिकिड़ा अल्लाह असां मिली के एक ऐं नेक बना। ए अल्लाह सुब्हानहु ताला जंहिं मते ज़ुल्म कयो है, ए अल्लाह सुब्हानहु ताला जंहिं मते ज़ुल्म कयो है उनखे तू माफ़ करे जी तौफीक नसीब फरमा, ऐं जे ज़ुल्म कयो उनखे माफ़ी घुरण के जी तू तौफीक नसीब फरमा। उन्हीं जे दिल जे अंदर अल्लाह सुब्हानहु ताला तू इतनी हिम्मत ऐं जुर्रत नाज़िल फरमा। ए अल्लाह सुब्हानहु ताला असां में जो बीमार आहिनि उन्हीं के शिफा कामिल आजिला नसीब फरमा, उन्हीं के सेहत ऐं आफियत जो लिबास पहना। ए अल्लाह सुब्हानहु ताला असां जा उहे मुसलमान बा जो को ज़ुल्म जी वजह से मजबूर आहिनि, मज़लूम आहिनि, ए अल्लाह तू उन्हीं मता ज़ुल्म जो सायो दूर फरमा। ए अल्लाह ज़ालिम मते ज़ुल्म जो कोड़ो मुसल्लत फरमा। ए अल्लाह मज़लूम मुसलमान जी एड़ी मदद फरमा जेड़ी तरीके से तो बदर ऐं अहज़ाब जे अंदर अल्लाह सुब्हानहु ताला तुझे नबी जे असहाब की मदद करे। ए अल्लाह सुब्हानहु ताला ज़ालिम के तू ज़ालिम जी तू नकील अल्लाह सुब्हानहु ताला कशिश। ए अल्लाह सुब्हानहु ताला जे जो बा मुसलमान ईमान जी वजह शहीद थी आए, ए अल्लाह उन्हीं के शहादत जो कोई दर्जो नसीब फरमा। जो कोई बच्चा यतीम थी विया आहिनि, ए अल्लाह तू उन्हीं जो बेहतरीन सारो बन। ए अल्लाह जो को माऊ ऐं जो को भेणूं बेवा थी वियूं, अल्लाह सुब्हानहु ताला तू उन्हीं के बेहतरीन सुहाग नसीब फरमा। ए अल्लाह सुब्हानहु ताला उन्हीं जे तमाम अहले खाना के सब्र जमील नसीब फरमा। ए अल्लाह सुब्हानहु ताला असां में जो को जहालत है इन जहालत के तो दूर फरमा। असां जे मुआशरे के अंदर इल्म जी रोशनी पैदा फरमा। असां जे बच्चे जे ज़हन और दिमाग के अंदर अल्लाह सुब्हानहु ताला तो इल्म जो नूर बरसर। अल्लाह सुब्हानहु ताला जेस ताईं असां के इन दारे फानी के अंदर जिंदा रखें, ईमान इस्लाम ऐं तौहीद मते जिंदा रखें। ए अल्लाह सुब्हानहु ताला असां जो बेहतरीन दी बना जो को तुझी मुलाकात जो दी हुए। ए अल्लाह असां जो बेहतरीन लम्हो बना जो को तुझी मुलाकात जो दी हुए, जो को तुझी मुलाकात जो लम्हो है। ए अल्लाह मौत जो